सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में अवां ॾिसंदो त मुराद जो भाउ अली खान पाण खे बचाइण लाइ सालार वारनि खे 5 लख ॾींदो, पर सालार अली खान खां 5 लख कॾहिं बि कोन वठंदो, छो जो सालार अली खान खे चयो त हिक पासे मीर शाहनवाज़ असांखे पैसा ॾिना अवां खे ॻोल्हण जे लाइ, जेकॾहिं अवां पैसा न ॾींदो त असां मीर शाहनवाज़ खे चवंदासीं त हू तव्हांखे मारे छॾींदो, जेकॾहिं अवां असांखे 20 लख ॾींदो त पोइ असां तो मां हथ कढंदासीं। ऐं अली खान उन्हनि खे 20 लख ॾींदो ऐं हू अली खान मां हथ कढंदा 2 ॾींहंनि खां पोइ। ऐं ॿिए पासे अवां ॾिसंदो त सोडल पंहिंजे घर में वेठो हूंदो ऐं अचानक मुराद पीरल खे सोडल वारनि जे घर ॾांहुं मोकिलींदो ऐं अचानक पीरल जी नज़र सोडल मथां पवंदी ऐं सोडल उतां निकिरी वेंदो, मतिलबु त सोडल वीचारो उतां भॼी वेंदो, पर पीरल वारनि खे हथ कोन ॾींदो ऐं पीरल वञी मुराद खे चवंदो त अदा सोडल पंहिंजे घर वापसि मोटी आयो, पर उन सां गुलपरी कान हुई। उम्मीद आहे त ही नंढड़ो वीडियो अव्हांखे पसंदि आयो हूंदो। जे वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। मिलंदासीं कंहिं नए वीडियो सां गॾु, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर वॉचिंग।